अस्सलाम वालेकुम स्टूडेंट, हाउ आर यू? आई होप तव्हां बिल्कुलु ठीकु हूंदा। अॼु असां हिते ॾिसूं था ही तव्हांजे साम्हूं आहे डिफ़िकल्ट वर्ड मीनिंग। इहो आहे असांजे यूनिट 4 जो पॉलिटिकल एक्यूमेन एंड कंट्रीब्यूशन। ही जेको रिमेनिंग हिसो आहे हिन मां कुझु डिफ़िकल्ट वर्ड मीनिंग मां कढियूं आहिनि। हीअ आहे असांजो यूनिट द ग्रेट विजनरीज़। ठीकु आहे, हाणे हीअ आहे पॉलिटिकल एक्यूमेन एंड कंट्रीब्यूशन। हिन में कुझु ही डिफ़िकल्ट वर्ड आहिनि जंहिंजी मीनिंग मां सिंधीअ में हिते कढी आहे, तव्हांखे पढ़ी ॿुधायां थी ऐं तव्हांखे आई होप नज़र बि ईंदी हूंदी। तव्हां ही नोट करे छॾियो। पहिरियों आहे एक्यूमेन, होशियारु, ॾाहो, हर ॻाल्हि सम्झण वारो एक्यूमेन। ॿियो आहे प्रोपोनेंट, हामी, जेको कंहिं तरफ़ राज़ी हुजे उनखे हामी। आउटस्टैंडिंग, बक़ाया, एक्स्ट्रा ऑर्डिनरी या ग़ैर मामूली जंहिंखे तव्हां चई सघो था। सेंसिट, महसूसु कयो, फीलिंग आर परसेप्शंस। उन खां आहे पोलराइज़ेशन, घटाइणु या पोलराइज़ेशन बि चई सघो था। इकनॉमिक्स, माशी या इक़्तिसादी। विक्टिमाइज़ेशन, क़ुर्बानी ॾियणु। प्लीडेड, अर्ज़ु कयो। डिस्पाइट, बावजूद। सक्सीडेड, कामयाब थियो। हाणे आहिनि ही छा कुझु डिफ़िकल्ट वर्ड मीनिंग जेके तव्हां हिननि जो एसेस कढी ऐं पंहिंजे बुक ते हिननि खे जेको आहे सो फेयर कयो। आई होप तव्हांखे ही नज़र ईंदा हूंदा सुठे तरीक़े सां। हुन खां पोइ असां हाणे नेक्स्ट शॉर्ट वीडियो में हिन हिसे खे पढ़ंदासीं विथ मीनिंग। टिल देन